संझोरो मां ख़बर मां शेयर कंदासीं। रुकन बुरड़ा में औरत पारां मुबैना तौर आपघात कयो वियो। यह ख़बर मां शेयर कयूं पिया। घरेलू अणबड़ता श्रीमती नूरबानो पाण खे फाहो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। रुकन बुरड़ा में औरत पारां मुबैना तौर आपघात कयो वियो आहे। वहां खे आगाह कयूं पिया संझोरो मां, जिते रुकन बुरड़ा में औरत मुबैना तौर आपघात करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं अनीस लगारी खां। अनीस, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, संझोरे वेझो रुकन बुरड़ा में शादीशुदा औरत श्रीमती नूरबानो ओड ज़ाल रोशन ओड घरू मुबैना आपघात करे छॾियो। संझोरो पुलिस इतला बाद श्रीमती नूरबानो ओड जो लाश पोस्टमार्टम लाइ तालका सिविल अस्पताल संझोरो मुंतकिल कयो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो। वाक़े जे हवाले सां संझोरो पुलिस जो चवणु हो त असां शक जे बुनियाद ते श्रीमती नूरबानो जे लाश जो पोस्टमार्टम करायो, पर पोस्टमार्टम कंदड़ लेडी डॉक्टर जी शुरूआती रिपोर्ट मुताबिक़ श्रीमती नूरबानो जे जिस्म ते कंहिं बि क़िस्म जो तशद्दुद निशान न आहे ऐं संदसि मौत आपघात सबबु थियो आहे। ॿिए तरफ़ आपघात कंदड़ औरत जे भाउ सिकंदर औरत जो चवणु हो त मुंहिंजी भेण पंहिंजी रज़ा मर्ज़ी सां आपघात कयो आहे, संदसि घर वारनि तरफ़ां खेसि कंहिं बि क़िस्म जी रंजिश न हुई। जी अदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी अनीस लगारी अपडेट करण जे लाइ।